अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां तो सभु ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। जीअं त शमन अली मीराली जो ज़िक्र हले थो पियो ऐं काफ़ी दोस्तनि हाणे मैसेज कया आहिनि त चवनि था त हाणे जेके कवर में कलाम लिखियलु आहिनि उहे सभु असांखे पढ़ी ॿुधायो त असांखे सही तरह ख़बर पए त हिन कैसेट में कलाम कहिड़ा कहिड़ा आहिनि। ठीकु आहे दोस्तों, तो हाणे शुरू था कयूं 38 एल्बम खां ऐं इंशाल्लाह हर एल्बम जो तव्हांखे मालूमात ॿुधाईंदासीं। पहिरियों कलाम अथसि मुंहिंजो फ़ैसिलो तो ते ई आहे, ॿुधा केरु आहे बेवफ़ा, हाय अल्लाह ही सोहणो मुंहिंजो यार थी पए। उनखां पोइ आहे वस त कयां थो पर सरे ई नथी, ऐं उनखां पोइ आहे खिलंदे खिलंदे लुड़क किरी पिया, यार पुराणा यादि अची। अल्लाह सोहणा सिराइकी कलाम अथसि। ऐं ॿियो बलोची कलाम आहे बी साइड में, मई यार अथव दिलदार अथव। उनखां पोइ आहे हलिया प्यारा वेठो तो रवां, उनखां पोइ मूंसां ईद जूं ॻाल्हियूं करियो न यारो, ही अखियूं ॻाल्हियूं मुंहिंजूं करियो न यारो, ओ चरिया माण्हू कंहिं लाइ रोई पियो, केई पहर तुंहिंजे अॻियां हुयुसि मां। हाणे ही एल्बम जेको आहे इन में इहे कलाम आहिनि। ठीकु आहे दोस्तों, उनखां पोइ आहे 39 नंबर। 39 नंबर जो टाइटल आहे तोखे कॾहिं त असां प्यारा हुयासीं, अॼु तूं असांखे भाई नथो। कलाम पहिरियों आहे अच कींझर ते केठी बंदर ते, दुख ॾे बि अखियुनि ते, तुंहिंजूं निगाहूं कातिल इहे अदाऊं कातिल, मुंहिंजे सीने मां छिके कढी वयूं दिलि, मारा जानी अड़े कन जाओ सम्झाओ। ऐं उनखां पोइ आहे भलजां भेटे ॾिसो शर्तूं रखी ॾिसियो, मुंहिंजो सुहिणो लाइ सभिनि खां सुहिणो आहे। उनखां पोइ आहे कलाम अॼु तूं असांखे भाई नथो, तोखे कॾहिं त असां प्यारा हुयासीं, हलिया प्यारा। ऐं हिन एल्बम जा कलाम पूरा थिया ऐं एल्बम ज़बरदस्त हुयो। हाणे अची वियो ख्वाब एल्बम 41 नंबर। 40 नंबर हिन में शामिलु न कयो आहे छो जो उहो बलोची आहे ऐं मिक्स में आहे, पर उहो बि हिन में शामिलु कयूं था, उहो रहिजी न वञे न, कोई बि एल्बम रहणो न आहे। सभु एल्बम इंशाल्लाह तव्हांखे ॿुधाईंदुमि। शमन अली मीराली जा सभु जेके शुरू खां आयल आहिनि हिते नाज़ जा आहिनि ऐं यकतारे चपड़ी ते बि हलंदासीं। हाणे हिन जो कलाम त तव्हां ॿुधो ई हूंदो, ख्वाब थो ॾिसां हिक ॿिए खे छॾे विया आहियूं, मूंखे भली तकलीफ़ अचे को सुवाह न लॻे मुंहिंजे जानीअ खे, हलंदो आहे जॾहिं ऐं माण्हुनि जूं ॿुधी अजायूं ॻाल्हियूं, रोई न कर पहिरियूं अखड़ियूं ॻाल्हियूं, जॾहिं तोखां धार थियां पियो, हाय हाय प्यारा माण्हू दिलि वारा माण्हू नसा विसरनि, छेरियां वाला मेरा साईं। ऐं ॿियो कलाम तुंहिंजे लाइ रोंदो वतां पियो, छेरियां वाला इहो ॿुधायमि तव्हांखे, जुदाई थई मज़ा। इहो बलोची कलाम आहे, जॾहिं तोखां धार थियां पियो, कीअं पियो चएं तूं रोई, जहिड़ा ज़बरदस्त कलाम। हाणे ही पूरो थियो। हिन खां पोइ 40 नंबर हणूं, शमन अली जो फस्ट टाइम माना ही बलोची एल्बम। ऐं ही बलोची जेके बि कलाम हिन में आहिनि इहे सभु ॿियनि कैसेटुनि जा आहिनि, असुल में ही रिलीज़ न आहे छो जो एल्बम हिननि जो खुटे पियो त पोइ हिननि बलोची एल्बम तयारु करे माना ॿियनि कैसेटुनि मां कलाम कढी करे हिन में लॻाया विया। ठीकु आहे साईं, मई यार अथव दिलदार अथव, मन जोगी खुज़ाओ इहो 18 एल्बम में आहे। थई इश्क़ा मजानी फ़क़ीरा, मोरण थई मुरादां, ॿिया गिंद में हाला जानी 27 एल्बम में आहे। लाल सेवाणी में लाया इहो 28 एल्बम जो आहे। ऐं जल्द ब्याह मई जानी मौसम बहारे इहो 22 एल्बम में आहे। अल्लाह थारा प्यारी मौला थारा प्यारी इहो 24 नंबर में आहे। दिलगुशी मई हमें यार दर्द दियां। ऐं ही एल्बम 40 पूरो थी वियो आहे। उमेद कयां थो सभिनी खे वीडियो पसंदि ईंदो, जे पसंदि ईंदो त लाइक ज़रूरु कंदा ऐं पंहिंजी कमेंट में राय ज़रूरु ॾींदा त आऊं